अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो आनिस रहे हो अक्सर न्यूज़ में अवां सभिनी खे भली कार चंदासीं। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया शिकारपुर खां। रिपोर्ट ब्यूरो चीफ अब्दुल गनी भयो जी रिपोर्ट मुताबिक़ प्यार जो परणो कंदड़ जोड़े खे जान जो ख़तरो। औरत मुड़ुस सां गॾिजी पंहिंजी बिरादरी जे बाअसर माण्हू पीउ भाउ पुलिस ख़िलाफ़ इच्छाजी मुज़ाहिरो कयो आहे। प्रियालो वासिण मुस्मान ताहिरा नुहाणी पंहिंजे मुड़ुस ॻोठ राजा खान वासी साहब खान मंगणे जो सां गॾिजी प्रियालो ऐं शिकारपुर ज़िले जे 20 मील थाणे जी पुलिस ऐं पंहिंजे बिरादरी जे बाअसर अॻूणे सहुरे भाउ ऐं पीउ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे जोड़े ॿुधायो त 1 साल अॻु जेका मां जी अदालत में परणो कयो आहे। तलाक़ियल अॻूणे मुड़ुस ऐं संदसि वालिद अली खान, मुख्तियार अहमद, सादिक ताहिर, मोहम्मद खान, शकील वडेरो, मोमिन नुहाणी ऐं ॿिया बाअसर डॉक्टर तायाब मारण चाहिनि था। मां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां। मूंते ॼाणल बाअसर 20 मील पुलिस ऐं प्रियालो पुलिस खे ॻरी रिश्वत ॾेई मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मारणु चाहिनि था। मुंहिंजे मुड़ुस मथां कूड़ा केस दाख़िल करे हिरासत कनि था। हुननि वधीक चयो आहे त मुंहिंजो अॻूणो सहुरो बाअसर डॉक्टर तायाब मुख्तियार अहमद पैसनि जो इस्तेमालु करे पुलिस हथां मारणु चाहिनि था। असांखे पुलिस मां ख़तरो आहे। असां मथां कूड़ी केस दाख़िल कयो वियो आहे। कोर्ट जे हाज़िरीअ ते वञण लाइ असांखे पुलिस हथां रुकावटूं विझी रोकियो वञे थो। हुननि वधीक चयो त असांखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मथे ॼाइण लाइ माण्हू हूंदा। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल अक्सर न्यूज़।